नासिर सिंध के गवर्नर निहाल हाशमी सूबा टोड़ण की तजवीज़ के रद्द करे छॾियो आहे। सिंध के गवर्नर निहाल हाशमी चयो त विरहाङे जो लफ़्ज़ मुनासिब नाहे। मुल्क के विरहाइण न घुर्जे, आवाम न पर आइनी गवर्नर आहियां। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में थियणु घुर्जे। संदसि चवणु हो त गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा अपघात न पर खेसि 4 गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। हुन चयो त कंहिं बि नौजवान जो मौत सभिनी लाइ अफ़सोस जोॻो आहे। कराची शहर में सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करणु घुर्जनि। सिंध के गवर्नर निहाल हाशमी सूबा टोड़ण की तजवीज़ के रद्द करे छॾियो आहे। सिंध के गवर्नर निहाल हाशमी चयो त विरहाङे जो लफ़्ज़ मुनासिब नाहे। मुल्क के विरहाइण न घुर्जे, अवाम न पर आइनी गवर्नर आहियां। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में थियणु घुर्जे। संदसि चवणु हो त गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा अपघात न पर खेसि 4 गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। हुन चयो त कंहिं बि नौजवान जो मौत सभिनी लाइ अफ़सोस जोॻो आहे। कराची शहर में सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करणु घुर्जनि। सिंध के गवर्नर निहाल हाशमी सूबा टोड़ण की तजवीज़ के रद्द करे छॾियो आहे। सिंध के गवर्नर निहाल हाशमी चयो त विरहाङे जो लफ़्ज़ ई मुनासिब नाहे। मुल्क के विरहाइण न घुर्जे, अवामी न पर आइनी गवर्नर आहियां। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में थियणु घुर्जे। संदसि चवणु हो त गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा अपघात न पर खेसि 4 गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। हुन चयो त कंहिं बि नौजवान जो मौत सभिनी लाइ अफ़सोस जोॻो आहे। कराची शहर में सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करणु घुर्जनि। सिंध के गवर्नर निहाल हाशमी सूबा टोड़ण की तजवीज़ के रद्द करे छॾियो आहे। सिंध के गवर्नर निहाल हाशमी चयो त विरहाङे जो लफ़्ज़ ई मुनासिब नाहे। मुल्क के विरहाइण न घुर्जे, अवामी न पर आइनी गवर्नर आहियां। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में थियणु घुर्जे। संदसि चवणु हो त गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा अपघात न पर खेसि 4 गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। हुन चयो त कंहिं बि नौजवान जी मौत सभिनी लाइ अफ़सोस जोॻी आहे। कराची शहर में सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करणु घुर्जनि। सिंध के गवर्नर निहाल हाशमी सूबा टोड़ण की तजवीज़ के रद्द करे छॾियो आहे। सिंध के गवर्नर निहाल हाशमी चयो त विरहाङे जो लफ़्ज़ ई मुनासिब नाहे। मुल्क के विरहाइण न घुर्जे, अवामी न पर आइनी गवर्नर आहियां। लाहौर ऐं कराची जी भेट हकारी अंदाज़ में थियणु घुर्जे। संदसि चवणु हो त गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा अपघात न पर खेसि 4 गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे।